अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भलीकार इंतहाई अहम मामले महांगाई बाबत असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तरमीमी फिनांस बिल मंज़ूर कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मनी बजट जेकी आहे उहा आंदी पई वञे। हाणे उन सां महांगाईअ ते केतिरो ज़ाब्तो ईंदो या महांगाई उन सां वधंदी, IMF जूं कहिड़ियूं शर्तूं आहिनि जंहिंखां पोइ मिनी बजट आंदो पियो वञे, उन सां आवाम खे केतिरो रिलीफ थींदो ऐं जेके शुमारियत खाते पारां अंग अखर जारी कया विया आहिनि उन तहत हे जेको हफ़्ते दौरान पटाटनि, थूम, गोश्त, चणा, माश दाल, घी, सरह जो तेल ऐं खीर समेत 20 खाधे पीते जी शयुनि में उन में बि इज़ाफ़ो थियो आहे। मथां नवां तरमीमूं फिनांस बिल में आंदी पियूं वञनि। उन समूरी सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जेकी मौजूदा सूरत हाल, मौजूदा आमदनीअ में समाज जी सूरत हाल छा आहे, कीअं बैलेंस थींदा, कीअं बिजली जा बिल, गैस जा बिल, पेट्रोल, ॿिया समूरे जेके खाधे पीते जी शयूं आहिनि, छा थींदो उन सां, सरकार कहिड़ो पैकेज पई आणे या अञा बि वेतर अञा जेके ॾींहं हूंदा उन में महांगाई अञा वधंदी। इन सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे समाजी अॻवान बशीर अहमद मरखियाणी साहिबु। हैदराबाद मां असांजा रिपोर्टर इमाम अली भलाई असां सां गॾु हूंदा। सखर मां अंस गांगरो असांखे जॉइन कयो आहे। ठट्टो मां महबूब बिरोई, नवाबशाह मां अमीर चांडियो ऐं ख़ैरपुर मां ख़ादिम जुणजो, जॾहिं त दादू मां निज़ाम शेख। सभिनी खे भलीकार थो चइजे। बशीर साहिबु, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं। हीअ सूरत हाल जुड़ी आहे, मथां जेके नवां फिनांस बिल तरमीम उन में आंदी पई वञे उहो मंज़ूरु करण लाइ IMF जूं कहिड़ियूं शर्तूं पिया ॾिसो तव्हां, या मिनी बजट में आवाम खे को लाभ थींदे नज़र अचे पियो तव्हांखे? वरी महिरबानी साईं, तव्हांजी तव्हां KT न्यूज़ सॼे सथ खे उनजी वॾी शुक्र अदा थो कयां। पहिरियों त मां साईं तव्हां सुठो ॻाल्हायो ऐं सुठो मौज़ू छेड़ियो आहे। जीअं त हिन टाइम ते IMF जेके नवां शर्त लागू कया आहिनि ऐं जीअं असांजो फाइनेंस सलाहकार साहिबु शौकत तरीन साहिबु जन उते विया ऐं उन सां डेलीगेशन बि हुयो, काफ़ी दफ़ा उन जूं मीटिंग्स बि थियूं, पर उन में असांखे लाभ नज़र न पियो अचे। जेका आम माण्हू हिन टाइम ते सफ़र पियो करे ऐं आम माण्हू जी जेका हिन टाइम ते मौजूदा सूरत हाल आहे, सिंध छा पर पाकिस्तान में हिन टाइम ते जेको आम माण्हू आहे उहो भोॻे रहियो आहे ऐं उहो सॼा जेके बि असरात आहिनि उन्हनि माण्हुनि ते था पवनि असां ते। हाणे हिकिड़े हमाद अज़हर साहिबु जीअं चयो त असां 25,000 रुपया असां आम माण्हूअ जी जेको आहे सो हिकिड़ी ॾियूं था उन्हनि खे, माना त बाबा उनखे मज़दूरी मिले, पर आम माण्हूअ खे 25,000 में गैस महांगी, पेट्रोल महांगो ऐं बिजलीअ जा हाणे नवां जेके IMF सां जेके हिननि जूं माना कमिटमेंट थियूं आहिनि, हाणे IMF सां जेकॾहिं इहे शर्त लागू ऐं उन ते इम्प्लीमेंट थिए थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां सम्झां थो आम माण्हू ते चेली चुभी थी पवंदी। ऐं हिन टाइम ते जेका पोज़ीशन असांखे नज़र अचे पई ऐं आम माण्हू जेका हिन टाइम ते सफ़र करे पियो इन नाले मां, तव्हां जीअं ज़िक्र कयो त पटाटो बि मांग जेका मिनी बजट अचे पई, हाणे मिनी बजट इहा हिकिड़ो माना ॼणो अवाम जे मथां बम किराइणु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मिनी बजट ईंदी, आम माण्हुनि जी जेके शयूं आहिनि उहे सभु महांगियूं थी वेंदियूं। उन्हनि में जेके ग़रीब मिस्किन जंहिंजी ॾियाड़ी हिकिड़ी 500 रुपया आहे, तव्हां छा था सम्झो उहे 500 वारो माण्हू छा पंहिंजो घर हलाए सघंदो? उन में बिजली जो बिल ॾींदो, उन में गैस जो बिल ॾेई सघंदो, उहो छा जेको आहे सो करे सघंदो? मां सम्झां थो जेको आहे सो त हिन टाइम ते ॾाढो अवाम खे तकलीफ़ में आहे ऐं असां उन जी तर्जमानी था कयूं। सोशल एक्टिविस्ट आहियूं, असांखे हिननि जी बेखूबी ॼाणूं था पिया। चौक चौराहे ते हर माण्हू ते रेड़ी वारे खे बि सुञाणियूं त दुकानदार खे बि सुञाणियूं शयूं। ॾिसो न दालनि जा रेट छा बीठा आहिनि वञी हिन टाइम ते। ऐं असांजा पंहिंजा हिकिड़ा आहिनि दुकानदार वीचारा शॉपकीर, उहे ॿुधाइनि पिया त साईं असां हिन टाइम ते काई बि शइ किथां परचेज़ नथा करे सघूं पिया ऐं असां वटि हिन टाइम ते सेल परचेज़ जेका उहा रही कोन्हे। आम माण्हू जी ज़िंदगी जेका आहे उहा ॾाढी अज़ाब थी गुज़रे पई। सही साईं, ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। हैदराबाद मां इमाम अली भलाई असां सां गॾु। इमाम, छा पिया ॾिसो तव्हां हैदराबाद में महांगाई जी सूरत हाल कीअं आहे, शयुनि जा अघ कीअं पिया मिलनि, या प्राइस कंट्रोल जेके इदारा आहिनि उहे वञनि पिया मार्केटूं चेक कनि पिया, आवाम जी कहिड़ी दांह पई अचे? वॾी महिरबानी असलम साहिबु। जीअं वफ़ाक़ी सरकार पंहिंजो जेको इक़्तिदार आहे संभालियो आहे, तीअं ई जेको आहे उहा महांगाई वारो जेको वज़न आहे उहो आवाम मथां हर भेरे अचे पियो। हैदराबाद वासियुनि सां गुज़िरियल ॾींहुं असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, अॼु बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हैदराबाद वासियुनि जो चवणु आहे त इमरान ख़ान पंहिंजी पहिरीं तक़रीरुनि में सिर्फ़ु ऐलान जेके कया उन ते हिकु जेको आहे अमल ते पूरो न लथो आहे। उनखां अलावा जॾहिं ही मीडिया ते पंहिंजी जेका हर लेक्चर खणी थो अचे, पंहिंजो चवे थो त घबराइणो न आहे ऐं उनखां पोइ संदसि जेके मुख़्तलिफ़ खातनि में
उहे अघु वधी था वञनि। असां हैदराबाद वासियुनि मुताबिक़ त इमरान ख़ान खे इहो घुरिजे त उहो असांखे अहिड़ो लेक्चर न ॾिए जो हुनजे लेक्चर सां असांखे जेको आहे महांगाई खे मुंहुं ॾियणो थो पए। जे महांगाई करे जेको आहे हू मीडिया ते अची असांखे जेको मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके लेक्चर आहिनि उहे ॾेई रहियो आहे। ॿिए तरफ़ हैदराबाद जी मार्केटिंग जी जेका सूरत हाल आहे, मुख़्तलिफ़ जेके भाॼियुनि जा अघु आहिनि, हूअं ई त पेट्रोल जे वधण खां पोइ जेको आहे 20 रुपए खां 30 रुपए ताईं जेको वाध थी आहे। मुख़्तलिफ़ जेके भाॼियुनि जा आइटम्स आहिनि, जनरल स्टोरनि जी जेका सूरत हाल आहे उहा बि इहा साॻी आहे। जन त भाॼियुनि वारी बि सूरत हाल साॻी आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद जी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे या कमिश्नर हैदराबाद तरफ़ां अहिड़ी जेके का प्राइस कंट्रोल जे हवाले सां जेका का बि अघु भराई न कई वई आहे, न मार्केटुनि जो दौरो थियो आहे, न ई जेको आहे इन हवाले सां को चेक बैलेंस आहे। हिकु तरफ़ शहर अंदरि जेका सूरत हाल इहा आहे त मक़ामी जेका मार्केट जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि जी गठजोड़ सबबु हिकु त रेट महांगा पिया थियनि, ॿिए वफ़ाक़ी सरकार जा जेके अघु आहिनि उन्हनि खे शहरी मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ सिंध सरकार जा जेके मुख़्तलिफ़ जेके वधायल रेट आहिनि उन्हनि ते मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी हैदराबाद में चेक इन बैलेंस जे हवाले सां अहिड़ो को बि सिलसिलो कोन्हे। इंतिज़ामिया खां शहरी मुतालबो कनि था रमज़ान वांगुरु जेको आहे चेक इन बैलेंस जीअं रमज़ान जे हर रोज़े में थिए थो, तीअं हैदराबाद में जीअं महांगाई वधे थी तीअं हैदराबाद जे शहरनि मार्केटुनि अंदरि इहो कयो वञे त जीअं जेको मार्केट जेका माफ़िया आहे उन्हनि ते कंट्रोल थी सघे, जीअं महांगाई वारो जेको ऐलान आहे उन ते अमल थिए। ॿिए तरफ़ हुननि जो चवणु आहे त इमरान ख़ान खे घुरिजे त मीडिया न अचे जीअं महांगाई जेको वज़न आहे उहो घटिजी सघे। ठीकु आहे। अमीर, नवाब शाह जी छा सूरत हाल आहे? मार्केटुनि में जेके शयुनि जा अघु आहिनि उहे किथे अची पहुता आहिनि? दाहूं छा पियूं थियनि? जी असलम साईं, महिरबानियूं। मां तव्हांखे ॿुधायां मुल्क जे ॿियनि जीअं नवाब शाह समेत ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा जेके आम माण्हू गरीब मिसकिन माण्हू आहिनि उहो बि हिन वक़्तु भोॻे रहिया आहिनि, परेशानी जो शिकार आहिनि। आम बापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जा अघु जेके आहिनि उहे आसमान ते चढ़ी विया आहिनि, जंहिंजे करे आम माण्हू जेके रोज़ आम बापे जी शयुनि जो अघु वठण लाइ परेशानी जो शिकार आहिनि। ख़ासि तौर जेको पूरे तबिको आहे, जेको मज़दूरी करण वारो माण्हू आहे, उहो त ॿ वेला जेको अटे जी जेका आहे उहा बि नथो वठी सघे। ऐं खंड जे मां तव्हांखे खंड असां वटि नवाब शाह में अॼु रेट जेके मालूम कया त 110 रुपया किलो विकामजे पियो। जॾहिं शुगर मिलूं बि स्टार्ट थियूं आहिनि तंहिंजे बावजूद बि 110 रुपए ते खंड पहुची वई आहे। ऑइल 400 रुपए ते किलो ते पहुची वियो आहे। चांवर जेके आहिनि उहे सुठे वारा जेके तव्हां वठो त 180 रुपया ते पहुतो आहे। अटो 75 रुपयनि खां 80 रुपयनि किलो ते जेको आहे पहुची वियो आहे। आम मां जेके चणा आहिनि 240 रुपयनि ते पहुता आहिनि। तंहिंजे ईअं बि जेके सब्जियूं आहिनि जेके आम यूज़ में आहिनि, डेली माण्हू सब्जियूं त खाई सघे थो। पटाटा आहिनि जेके उहे जेके 80 रुपए ते पहुची विया आहिनि। टमाटा 120 रुपए ते विकामजनि पिया था। जेके आम भिंडियूं आहिनि जेके 200 रुपए ते पहुची वियूं आहिनि। उन सिलसिले में दुकानदारनि जो इहो चवणु आहे त साईं असांखे त महांगे अघ ते मिलनि थियूं, तंहिंजे करे असां उहो पंहिंजा जेको आहे उन 2 रुपया 5 रुपया 10 रुपया रखी विकिरो कयूं था। ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां या का प्राइस कंट्रोल कमेटी जेका आहे को बि हिते फाल कोन्हे को, उन करे जेको आहे सो दुकानदारनि जेके आहिनि वापारी आहिनि या मार्केट कमेटियुनि में जेके वेठा आहिनि वापारी पाण मुराद अघु मुक़ररु करे जेको आहे सो विकिरो कयो पियो थो वञनि। आम माण्हू जेको आहे बेयारो मददगार आहे, उन करे सख़्तु परेशानियुनि जो शिकार आहिनि। मां त जेके फ्रूट आहिनि, फ्रूट आम माण्हू त वठी नथो सघे। केला जेके 50 रुपया दर्जन मिलंदा उहे 100 रुपए तक पहुची विया आहिनि। सूफ़ 250 रुपए किलो ते पहुची विया आहिनि। अनार 250 रुपए किलो ते पहुची विया आहिनि। मौसमी 100 रुपए ते पहुची वई आहे। नारगी 200 रुपए ते पहुची वई आहे। जंहिंजे करे आम माण्हू जी जेका ज़िंदगी आहे परेशानी वारी ज़िंदगी परेशानी वधंदी थो वञनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त इन हवाले सां हिन वक़्तु जेकॾहिं इहा कंडीशन रही त असांजो अमन अमान जेको आहे उहो बरक़रार रही न सघंदो। छाकाणि त जेकॾहिं माण्हू बुख ते ईंदा, पंहिंजे बचनि खे बुख ते ॾिसंदा त क्राइम वधंदो ऐं वाइट कलर माण्हू जेको आहे उहो बि जेको आहे सो उहो परेशानियुनि जो शिकार थींदो। उहो ख़ासि करे जेको विच तबिके जो माण्हू आहे, ग़रीब त ऑलरेडी हूअं ई जेको आहे उन ते पहुची विया आहिनि। वॾा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे परेशानी कोन्हे को। ऐं रहंदो जेको आहे वफ़ाक़ पारां जेको अञा चए पियो त जेका IMF वारनि सां जेके हिन जे मुक़ररु थींदा पंहिंजो उन ते हवाले सां जेको आहे अञा वधीक। बिल्कुलु अमीर, सही था चओ। बचा बुखुनि ते हूंदा त वाकई तमामु घणो अवाम परेशानी रहंदो। अमीर, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। निज़ाम शेख असां सां गॾु दादू मां निज़ाम,
शुमारियात खाते अंग अखर बि जेके ॾिना आहिनि त कुझु शयूं जेके महांगियूं आहिनि उहे 20 ॿुधायूं अथनि, पर कुझु शयूं सस्तियूं चयूं अथनि त टमाटे जा अघु चवनि था त जेके अंग अखर सरकार थी चवे सस्ता आहिनि, बसर सस्तो आहे, गुड़ सस्तो आहे, कुकुड़ अटो, LPG ऐं चांवरनि समेत 8 शयुनि जे अघनि में घटिताई आई आहे। दादूअ में अहिड़ी इहा सूरत हाल आहे, शयूं कुझु घटि बि थियूं आहिनि या सभई शयूं वधी रहियूं आहिनि? महिरबानी असलम हैदर। महांगाई जो जेको ज़ोर आहे उहो तेज़ीअ सां वधी रहियो आहे। हुकूमत जेको सरकार अंग अखर ॾिए पई त असां कुझु शयूं सस्तियूं कयूं आहिनि, उहो सिर्फ़ु ऐलान ई रहनि था, उन्हनि ते अमल असांखे थींदे नज़र नथो अचे मार्केट में। हिन वक़्तु सब्ज़ी, फ्रूट, खंडु चओ, दालियूं, चांवर, अटो, उन्हनि जूं जेके अघ आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं कनि था। जॾहिं माण्हू ख़रीदारी लाइ बाज़ारुनि में अचनि था त उन्हनि खां महांगाई जूं रड़ियूं निकिरी वञनि थियूं। माण्हू सब्ज़ीअ ते गुज़र कनि था, हू हफ़्ते ते गोश्त या मच्छी या मुर्गी जेको वठण जो तसवर हूंदो हो त जुमे दिहाड़े खां माण्हू सुठो खाधो खाई सघे, पर उहो माण्हुनि हाणे ॾिसण ई ख़तमु करे छॾियो आहे। फ्रूट जो सिर्फ़ु नालो आहे पर माण्हू वठी नथा सघनि, एॾी महांगाई आहे। तेल महांगो, गैस महांगो, बिजली महांगी, पेट्रोल महांगो। त अहिड़ी सूरत हाल में माण्हू ज़हनी मरीज़ बणिजी विया आहिनि ऐं परेशानियुनि खे मोड़नि था। ख़ासि करे मज़दूर तबिको जेके दिहाड़ीअ ते गुज़र आहे, रोज़ कमाइनि रोज़ खाइनि, ॾिठ दिहाड़ी सूमरा जी ज़िंदगी जेके गुज़ारनि था, उहे सख़्तु अज़ाब में आहिनि उन्हनि जी ज़िंदगी। छो त हू दिहाड़ी खाइनि था, दिहाड़ी कमाइनि था। हू तइलीम जा ख़र्च किथां बर्दाश्त करे सघनि, हू सिहत जा ख़र्च किथां बर्दाश्त करे सघनि, ऐं जे दिहाड़ी न लॻे त पोइ हुननि जी ज़िंदगी तमामु अज़ाब मां थी गुज़रे। ॿार हुननि जा बुखनि में आहिनि। रोज़ माण्हू एहतिजाज कनि था महांगाई जे ख़िलाफ़, बेरोज़गारी जे ख़िलाफ़, पर सरकार अखियूं ॿूटे वेही रही आहे। मथां वरी शुमारियात खाते पारां जेके IMF सां जेके शर्त विधा पिया वञनि, उन्हनि सां अञा महांगाई वधंदी। वरी जेका मनी बजट ॿुधाई पई वञे, वरी उहो नवां जेके आहिनि महांगाई जा बम आवाम जे कुल्हनि ते किरंदा, त उहो सॼो महांगाई जो भार आम पुरियत तबिके, विचोले तबिके ते पए थो। हिन वक़्तु सूरत हाल अहिड़ी थी वई आहे त शाहूकार माण्हू बहितर शाहूकार थींदो थो वञे ऐं ग़रीब माण्हू बहितर ग़रीब थींदो थो वञे। छो त जेके शयुनि जा अघ जेके चढ़नि था वॾनि ट्रांसपोर्ट जा, कारुनि जा या ॿियनि जा, त उहे वॾा माण्हू ख़रीद करे था छॾनि ऐं वधीक पैसनि ते उहे विकिरो कनि था। त वॾा माण्हू त वधीक पैसा अञा कमाइण में पूरा आहिनि, पर ग़रीब तबिको पीड़िजी वियो आहे। हिन वक़्तु जेके प्लानिंग आहे, ग़लति पॉलिसियूं आहिनि, ऐं हिन वक़्तु महांगाई जेका आहे उन जूं शिकायतूं माण्हू कनि था त उन जो अज़ालो नथो थिए। अॻु में ईअं थींदो हो त डिप्टी कमिश्नर, SDM, AC, मुख़्तियार कार उहे छापा हणंदा, बाज़ारुनि में निकिरंदा, रेट प्राइस कंट्रोल ते को लिस्टूं लॻायूं वेंदियूं दुकाननि ते, दवा हिन शइ जो हीउ अघु आहे, फ्रूट जो, सब्ज़ी जो, मच्छी जो। पर हिते को कानून असांखे नज़र नथो अचे, को छापो नथो लॻे, जंहिंजे करे हथरादू अघ जेके आहिनि मुक़ररु करे वेठा आहिनि दुकानदार। ग़रीब माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरियो ऐं लुटियो पियो वञे, को कानून नज़र नथो अचे। अक्सर माण्हू इहे ई शिकायतूं कंदे नज़र अचनि था त तब्दीली सरकार नओं पाकिस्तान ठाहिण जा जेके वाइदा कया उन्हनि ते अमल न पियो थिए। ठीकु आहे निज़ाम, वाकई नओं पाकिस्तान ठाहिण जा वाइदा ऐं उन में अवाम परेशान, वाकई बिल्कुलु ठीकु पिया चओ। बशीर अहमद मरखाणी साहब, ही ॻाल्हि ॿोल तव्हां रिपोर्टर्स जी बि ॿुधी त हींअर जेके वफ़ाक़ी वज़ीरनि जो त सिंध हुकूमत ज़िम्मेवार आहे। सियासी हवाले सां इहे बयानबाज़ियूं थींदियूं रहंदियूं, पर हर हिक खे पंहिंजे डोमेन में रही किरदारु अदा करणु खपे। अवाम जेको हिन टाइम ते आहे उहो सिंध गवर्नमेंट खां बि लाभ घुरे थो पियो ऐं वफ़ाक़ खां बि। हाणे ॾिसो न, जेकॾहिं लाड़काणे में हिन टाइम ते जेको भाण जो हिकिड़ो इशू थियो DAP जो, हिन जो हिकिड़ी महांगाईअ जो, हाणे उन में जेकॾहिं कुझु शयूं थियूं, काई मामला हाईलाइट बि थिया, पर उहो हिन टाइम ते उन ते काई बि इम्प्लीमेंट कोन थी। हाणे सिंध गवर्नमेंट जे इन ते कंट्रोल करणु जेकॾहिं पवे उन ते त कोई इशू कोन्हे को। हाणे हिन टाइम ते गड़ियासीन जो हिकिड़ो असिस्टेंट कमिश्नर आहे, जेकॾहिं उहो पंहिंजे गड़ियासीन में, पंहिंजी जुरिडिक्शन में जेकॾहिं उहे कंहिं बि शइ ते अमल कराए सघे थो त सॼी सिंध में छा, पर वफ़ाक़ बि कराए सघे थो, को मसइलो कोन्हे को। पर हिकिड़े असां वटि छा आहे त हर हिकु पंहिंजी सियासी हिकिड़ी पॉइंट स्कोरिंग में लॻो पियो आहे ऐं उन जो भोगे अवाम थो पियो।
ऐं असां अवाम जे लाइ इहा शइ ज़रूरु चवंदासीं, वफ़ाक़ खे बि चवंदासीं, त सिंध गवर्नमेंट खे बि चवंदासीं त ख़ुदा अवाम ते इहो मिड़े एहसान कयो ऐं रहम कयो, त उन जे हवाले सां अवाम में वॾी बेचैनी आहे हिन टाइम ते। सोलंकी साहिबु, हिन टाइम ते अवाम में जेका बेचैनी आहे न, तव्हां रोड रस्तनि ते गली चौराहनि में हली ॾिसो, जीअं अॼु निज़ाम बि ॻाल्हि ज़बरदस्त कई हिकिड़ी जेको आहे त हिन टाइम ते एक्शन वठण जी सख़्तु ज़रूरत आहे। जेसिताईं एक्शन न थींदो, उन ते इम्प्लीमेंट न थींदी, तेसिताईं हर हिकु रेट ॾिसो न, सब्ज़ी वारा पंहिंजा रेट रखी वेठा आहिनि, मुर्गी वारो पंहिंजा रेट रखी वेठो आहे, किराने वारा पंहिंजा रेट रखी वेठा आहिनि, DAP भाणे हिन टाइम ते असां ॿनी ॿारे वारा माण्हू आहियूं। हाणे ज़मीननि जे हिन टाइम तव्हां ॾिसो 9,092 रुपया जेको आहे सो रेट लॻो पियो आहे DAP जो। हाणे छा जेको आहे सो 9200 रुपए में जेको आहे सो असां ख़रीद करे सघूं था हिन टाइम ते, तंहिंजे करे वॾो मसइलो आहे। ऐं इन में वफ़ाक़ बि किरदारु पंहिंजो अदा करे, सिंध गवर्नमेंट खे बि पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो ऐं उन ते इम्प्लीमेंट कराइणी पवंदी। जेके बि डिप्टी कमिश्नरनि जा वेठा आहिनि, उन डिप्टी कमिश्नरनि खे इहे हुकुमनामा पंहिंजा जारी कनि ऐं उन्हनि खां इम्प्लीमेंट कराइनि। त तव्हां जंहिं बि इलाइक़े ॾिसो न, सॼी वर्ल्ड में अहिड़े क़िस्म जा जिते ब्यूरोक्रेसी इम्प्लीमेंट कराईंदी आहे, उते मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ी कंहिं क़िस्म जी को मसइलो कोन्हे को। सम्झो था त रोल वॾो अदा करे सघंदा डिप्टी कमिश्नर्स, असिस्टेंट कमिश्नर्स, बिल्कुलु करे वफ़ाक़ी सतह ते त ठीकु आहे, महांगाई थिए पई, जेके फ़ैसिला थियनि पिया, जीअं LNG देरि सां घुराई थी वञे, खंड जा ग़लति फ़ैसिला थियनि था, पर मक़ामी सतह ते बि अगरि हीउ कंट्रोल थिए त समाज में घणी बहितरी अची सघे। बिल्कुलु सर, थी सघे थो। ॾिसो न, असां वटि हिकिड़ी शइ आहे त जीअं व्यूमर्स बि हलनि था, मीडिया जा में बि हलनि, त असां वटि माफ़ियाज़ आहिनि हर हंध ते। उहा खंड जो मसइलो हुजे, गेह जो मसइलो हुजे, चाहे कहिड़े बि क़िस्म जो। हाणे असां माफ़िया सां टकर खाइण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा ऐं वफ़ाक़ खे बि करणा पवंदा, त सिंध गवर्नमेंट खे बि करणा पवंदा। सही था चओ, बिल्कुलु। ॻाल्हि ॿोल असां जारी रखंदासीं। नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। अंस तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सखर जी छा सूरत हाल आहे। सॼी सिंध मां दाऊं पियो अचनि, लाज़मी आहे सखर जे माण्हू बि तमामु घणो परेशान हूंदो, सखर जे मार्केटुनि जी छा सूरत हाल आहे, ऐं डिस्कशन थिए पई त असिस्टेंट कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर्स जो बि रोल आहे। तव्हां उनजो रोल कीअं पिया ॾिसो सखर में? असलम मैदर साहब, महिरबानी। बिल्कुलु असल महांगाई जितां शुरूआति थिए थी, जॾहिं डॉलर वधे थो ऐं उन सां गॾोगॾु तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थिए थो, ऑटोमेटिकली तौर ते जेके रोज़मर्रा या आम शयूं जेके इस्तेमालु थियनि पियूं, उन्हनि जा अघ जेके आहिनि सो वधी वञनि पिया ऐं हर शइ ते जेको आहे सो उनजो असरु थिए पियो। हिन वक़्तु पेट्रोल लीटर 148 रुपया, जॾहिं त डॉलर 179 रुपया पहुतो आहे, त उन सबबि न सिर्फ़ु सखर सिंध तोड़े मुल्क जी या सखर में बि महांगाई आहे, पर बदकिस्मती इहा आहे, जीअं ॻाल्हि कई त सखर जूं जेके मार्केट आहिनि त उन में जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि या जेके खाइण पीअण जूं शयूं इस्तेमालु थियनि पियूं, उनजी का बि ऑडिट न आहे। मार्केट कमेटी गैर फ़ाल आहे। डिप्टी कमिश्नर हुजे, असिस्टेंट कमिश्नर हुजनि या मुख़्तियारकार हुजनि, उन्हनि जे तरफ़ां शहरनि नथी कई वञे त कहिड़ियूं शयूं केतिरे रेट ते हलनि पियूं। जीअं पहिरियां निज़ाम ॻाल्हि कई त हिन वक़्तु दुकानदारनि जी बि हिकटी क़ाइमु आहे, त जेके वापारी आहिनि, ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, उन्हनि जी पंहिंजी हिकटी क़ाइमु आहे। हुकूमत तरफ़ां रोज़मर्रा जा जेके अघ मुक़ररु कया पिया वञनि, उन्हनि ते हिकु त अमल दरामद न पियो थिए। मार्केट कमेटी गैर फ़ाल हुअण जे करे सब्ज़ियुनि, गोश्त या जेके आम शयूं आहिनि, उनजा जेके सही अघ आहिनि उहे बि मुक़ररु न पिया थियनि। मतिलबु हिकिड़ी ॼण माफ़िया आहे त ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, वापारी आहिनि, उनखे जीअं वणे पियो उहे पंहिंजा अघ मुक़ररु कनि पिया ऐं उन वास्ते कनि पिया। हिन वक़्तु महांगाई जी शरह इहा आहे जो शहर में माण्हू आहिनि हिकु वेलो खाइण जे लाइ परेशान आहिनि। बिजलीअ जा बिल, ॿारनि जूं फीसूं, सिहत, तइलीम, उनखां अलावा जेके किराए ते रहनि पिया, ऐं ॿारहाड़ीअ वारो जेको तबिको आहे उहो बि तमामु घणो मुतासिर थियो आहे। उन वटि के वसीला तमामु जेके आहिनि सो घटि आहिनि। उहो नौकिरी पेशा न हुअण जे करे हिन वक़्तु उहे जे दाल बसर ते चइबो त ग़रीब माण्हू गुज़ारे करे थो, हिन वक़्तु बसर बि जेको आहे 50 खां 60 रुपया किलो थी रहियो आहे ऐं दाल बि 200, 250 ऐं उनखां वधीक जेके आहिनि सो दाल जो किलो थी रहियो आहे। कणिक जेकी आहे, अटो त 70-80 हले थो, पर जेकॾहिं अव्हां हिकिड़ो किलो कणिक जो वठंदव उहो बि अव्हांखे 70 रुपयनि खां घटि न मिलंदो। त मतिलबु जेको ग़रीब अवाम, ग़रीब तबिको आहे, दाल रोटी बि खाइण जी सघ नथो रखे। हिन वक़्तु बदतरीन माशी दौर मां गुज़री रहिया आहिनि। हुकूमत खे घुर्जे त ग़रीब अवाम जे लाइ रिलीफ ॾिनो वञे ऐं
तेल या डॉलर आहे उनखे बि कंट्रोल करण जी जेका आहे सो सख़्तु ज़रूरत आहे। जेसीं ताईं असां पेट्रोल ऐं डॉलर खे जेको आहे सो कंट्रोल न कंदासीं तेसीं ताईं महांगाईअ ते कंट्रोल न थींदो ऐं महांगाई हेठियुनि शयुनि ते बि उन वक़्त ताईं जेको आहे सो अमल दरामद न थी सघंदी। ऐं हिन वक़्तु ज़रूरत आहे त ज़िले सतह ते मार्केट कमेटियुनि खे फ़ाल कयो वञे। डिप्टी कमिश्नर पाण ज़िले सतह ते दौरा करे, असिस्टेंट कमिश्नर तालके सतह ते दौरा कनि ऐं मुख़्तियारकार आहिनि उन्हनि खे बि घुर्जे त उहे बि वञी करे पंहिंजे हदुनि में वञी करे जेके आम शयूं आहिनि, रोज़मर्रा जूं शयूं आहिनि या सब्जियूं आहिनि, फ्रूट आहिनि, गोश्त आहे, मछी आहे, उन्हनि जा वञी जेके आहिनि सो रेट मुक़ररु कनि त हुकूमत तरफ़ां रेट केतिरा मुक़ररु थियल आहिनि ऐं उहे जेके आहिनि सो केतिरे में विकु थी रहिया आहिनि। बहरहाल सखर जो अवाम हिन वक़्तु बदतरीन महांगाई बिल्कुलु पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। तव्हां ठीक पिया चयो त कंट्रोल कयो वञे डॉलर ते, पर ख़बर अथव वफ़ाक़ी सरकार जो वरी इहो मौक़ुफ़ साम्हूं ईंदो आहे त आलमी मंडीअ जी सूरत हाल आहे। आलमी मंडी में तेल वधी वियो, आलमी सूरत हाल ईअं थी वई। असां ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। असां सां गॾु महबूब बिरोई आहिनि ठटो मां। महबूब, ठटे जी छा सूरत हाल आहे? जी असलम साॻी जेका सूरत सॼी सिंध जी आहे, साॻी सूरत ठटे जी बि आहे। ठटे में जिते रोज़मर्रा जूं जेके शयूं आहिनि, खाधे पीते जी शयूं आहिनि, उन्हनि जे जिते अघु उहे वधी विया आहिनि ऐं 30 खां 40% यानी 50% ताईं मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि आम खाधे पीते जूं शयूं उहे वधी वियूं आहिनि। घी खंड खां वींदे अटे ताईं। पर उन सां गॾोगॾु हाणे त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त हीअ जेका सीज़न आहे उहो सिंध में भाॼियुनि जी सब्जियुनि जी आहे। पर बदकिस्मती सां ठटे समेत जेके सिंध जा जेके काफ़ी ज़िला अहिड़ा आहिनि जिते सब्ज़ी मंडियूं न आहिनि, जेकरे उहा जेको सब्ज़ी कराची वञे थो, कराची खां पोइ वापसि जॾहिं मोटाए थो शहर में पचे थो त शहर जे माण्हुनि खे उन ई ज़िले जे माण्हुनि खे, शहरियुनि खे तमामु महांगे अघ ते जेको आहे अटो, आम जेके शयूं आहिनि जंहिंमें बसर आहे, बटाटो आहे, उहे बि हिन वक़्तु 40 खां 50 रुपया। जीअं असां शुमार खाते जी दावा आहे उहा बिल्कुलु उनजे बरक्स आहे। ज़मीनी हक़ीक़तूं 40 खां 50 रुपया हिन वक़्तु बि जेके सिंध मां जेके आहिनि बसर लही रहियो आहे, बटाटो लही रहियो आहे, मिर्च आहिनि, धाणा आहिनि, उन्हनि जा रेट बि वधीक आहिनि। उन सां गॾोगॾु उन्हनि ते चेक एंड बैलेंस जेका आहे उहा ज़िले इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी हुजे थी। ज़िले इंतिज़ामिया DCs या असिस्टेंट कमिश्नर उहे सिर्फ़ु मीटिंग्स ताईं गॾिजाणियुनि जिते हद ताईं हैंड जारी करण ताईं त जेको महदूद आहिनि, बाक़ी अमली तौर ते अघनि ते कंट्रोल करण जे लाइ कोशिशूं नज़र न पियो अचनि। इंतिहाई वधीक जेका अहम सूरत हाल आहे उहा हिन वक़्तु जेका वधीक माण्हू परेशान आहिनि उहो हिन वक़्तु छाकाणि जो पोखी जी सीज़न आहे, ज़रई तौर ते माण्हू इंतिहाई परेशान आहिनि। जीअं मरचानी साहब ॿुधायो त हिते ठटे ज़िले अंदरि सॼी सिंध में इहा सूरत हाल हूंदी त हिते जेका सूरत हाल आहे त यूरिया, भाण, ज़री जिन्सूं, ज़री दवाऊं, उन्हनि जा रेट्स जेके आहिनि हिकु त वधीक आहिनि, तमामु वधीक आहिनि। उन टीण ते जेको आहे टीण ते रेट वधी विया आहिनि। पर उन सां गॾोगॾु ब्लैक ते जेको भाण, यूरिया आहे या ज़री जिन्सूं आहिनि, हिन वक़्तु कणिक जी पोखी हली रही आहे, उन्हनि जी जेका जिन्सूं जेके आहिनि ब्लैक करे उन्हनि खे विकिरो कयूं पियूं वञनि, जंहिं करे हारी तबिको आहे, आबादगार तबिको आहे, उहो परेशान आहे। उन सां गॾोगॾु जीअं सरकार जूं दावाऊं आहिनि त 25,000 रुपया पर मंथ जेको आहे माण्हुनि जी हिकु त जेको आहे माण्हुनि खे जेको आहे रोज़मर्रा जी दवाउनि जा रेट आहिनि, उन लाइ माण्हू अस्पतालनि में वञनि था, उन्हनि खे गाटे टोल जेके आहे जेके अघु ॿुधाया वञनि था दवाउनि जा। पर उन सां गॾोगॾु आम माण्हू जेको 500 खां 600 रुपया आम माण्हू खे मिले थो, सरमाएदार ख़ासि तौर ते या उहो माण्हू जेको हेठि तबिके ते हावी आहे, ग़ालिब आहे, आम मज़दूर जेको तबिको आहे, उनखे अॼु ॾींहं ताईं हिन वक़्तु मौजूदा सूरत में 25,000 रुपया पर मंथ उनखे नथो मिले। यानी 5,500 रुपया पर मंथ जेके डे माण्हू खे मिले त उहो पंहिंजे खाध खुराक जी करे, पंहिंजे बचनि जो करे, पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे, उहो जेको आहे 15,000 रुपया उनजी जेका आहे मंथली जेका पैसा ठहनि था, उन मां हू छा थो करे सघे। उहा तमामु घणी सूरत जेका आहे पेचीदा आहे, कशीदगी आहे, सूरत परेशानी वारी सूरत आहे। ऐं आम माण्हू जेको आहे हेठि तबिके जो माण्हू त उहो इंतिहाई ख़तरनाक सूरत मां गुज़री रहियो आहे। पर हाणे वाइट कालर जेके माण्हू आहिनि, सफ़ेद पोश माण्हू जेके आहिनि, उहे बि परेशानी जो शिकार आहिनि। उन सां कचहरी थिए थी, गाॾियूं रखंदड़ माण्हू जेके आहिनि उन्हनि खे गाॾियूं विकिरो कंदे नज़र अचनि थियूं उहे माण्हू। त इन क़िस्म जी जेको आलम आहे, हाणे जिते चांहि जो कोप जेको 40 खां 50 रुपया आम चांहि जो कोप माण्हू खे मिलंदो हुजे, जिते मानी जेका आहे उहा 30 खां 40 रुपयनि ताईं वञी पहुचे। किरायो जेको ठटे खां मकड़ी ताईं तव्हां तस्वर कयो त 30 खां 40 रुपया आम रक्शो जेकॾहिं वठे त इहो जेको आहे 2 किलोमीटर जो फ़ासिलो, त इहा मजबूरी तौर ते सूरत जेका आहे आम माण्हुनि लाइ परेशानी वारी आहे। ऐं उन सां गॾोगॾु जीअं दोस्तनि ॻाल्हि कई बिल्कुलु इहा दुरुस्त आहे त हाणे जेको आहे स्ट्रीट क्राइम जो जेको रेशो आहे उहो वधणु लॻो आहे, ॾोह जेके बदमनी आहे उहा वधणु लॻी आहे। छाकाणि जो आम माण्हू जॾहिं मुआशी तौरु परेशान हुजे थो त ज़रूरु उनखे ॿियो रस्तो इख़्तियार करणो पए थो। हिन सॼी सूरत में जेका वफ़ाक़ी
वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी हुजे थी, उते स्टेक होल्डर जी जेका ज़िम्मेदारी बणिजे थी, उते जेका ज़िले इंतिज़ामिया जी का ज़िम्मेदारी बणिजे थी। पर बदकिस्मती सां ज़िले इंतिज़ामिया जेको ख़ासि किरदारु नज़र नथो अचे। मार्केट कमेटी जी अॻोतरी लिस्टूं आहिनि, उन्हनि में गड़बड़ थींदे नज़र अचे थो। उहे जेको घर वेठे जेके हाउसिस में वेही जेके उहे अॻोतरी लिस्टूं ठाहियूं वञनि थियूं, जेके उहे मैच नथियूं कनि आम माण्हू जी जेका कुवत ख़रीदारी जे हवाले सां, जंहिं करे सॼी सिंध जीअं ठटे जा रहवासी बि दाऊं कंदे रड़ियूं कंदे नज़र अचनि था। पर मार्केट जेके रेटनि ते अघनि ते दरी जिन्सनि खां वेंदे आम जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि, जेके आम मज़दूरी जी जेके रेट आहिनि, उन्हनि ते बि कंट्रोल नथो अचे। तंहिं करे आम माण्हू जेको आहे हेठियूं तबिको परेशान आहे। जी सही था चओ महबूब, बिल्कुलु सही तर्जमानी पिया कयो। समाज जी ॾियारी वारो तबिको, ग़रीब तबिको ॾाढो परेशान आहे ऐं बिल्कुलु हक़ीक़तूं आहिनि ऐं हर तरफ़ इहा ई महांगाई जी दांह अचे पई। सभिनी रिपोर्टर्स जी महिरबानी। ख़ादिम जुड़े जो असां सां लाइन ते आहे। ख़ादिम, तव्हां ॿुधायो खैरपुर जी छा सूरत हाल आहे? महिरबानी असलम साहब। असल में इहो आहे त सॼे सिंध में बि साॻी सूरत हाल आहे। खैरपुर ज़िलो बि जेको महांगाई, खैरपुर ज़िले जो आवाम आहे उहो महांगाई जी चकीअ में पीड़िजी रहियो आहे। जेको ही ताज़ो पेट्रोलियम जी मसनूआत में क़ीमतुनि में जेका वाध अची वई, उन खां पोइ खैरपुर में आम वाइपे जी शयूं जेके आहिनि 100% उन्हनि जा अघ वधी विया आहिनि। हाणे जीअं गोश्त मच्छी त पंहिंजी जाइ ते, पर जेको कुरियत तबिको आहे उहो पटाटा, बसर, दाल खाइण लाइ बि परेशान आहे। तव्हां इहा ॻाल्हि वधाए पिया त शुमारियात खातो चए पियो त 8 शयुनि जा अघ जेके आहिनि या 20 शयुनि जा अघ जेके आहिनि उहे घटिया आहिनि, पर उहे शुमारियात खाते जे ई उते दफ़्तर में हूंदा, उन ई जे कागज़नि में हूंदा। हिते त का शइ नज़र घटिजण जी त नालो ई न पई वठे। हाणे ॻाल्हि आहे उहा 200 250 खां आम दुकाननि ते त जेको आहे 300 रुपया हले, 70 खां 80 रुपया जेको आहे सो अटो पियो हले। गेहूं जेको आहे सो घटि में घटि 280 खां 300 350 ते हले थो वञे। हाणे आम माण्हू जेको आहे सो हिकु वेलो खाइण लाइ सख़्तु परेशान आहे ऐं हिन परेशानीअ जे खे ख़तमु करण लाइ ठीकु आहे वफ़ाक़ महांगाई कई आहे, पर हिते जेके वापारी ऐं दुकानदार आहिनि उन्हनि मिली भगत हिकिड़ी माफ़िया वारी माहौल जोड़े वरितो आहे। उन्हनि पंहिंजा अघ मुक़ररु कया आहिनि। हाणे हिते जेकॾहिं पंहिंजा अघ मुक़ररु थियनि था त डिप्टी कमिश्नर या असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियारकार जेके आहिनि उन हवाले सां का बि उन्हनि जो चेकिंग न आहे, का दुकानदारनि जी जेके अघ वधीक वठनि था त उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई न पई थिए, उते न पिया पहुचनि। प्राइस लिस्टूं जेके आहिनि किथे बि तव्हांखे नज़र न ईंदियूं। ठीकु आहे, हुते जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत पारां त ठीकु आहे, महांगाई चोट चाढ़ी वई आहे, पेट्रोलियम जूं, गैस जूं, बिजलीअ जो वॾो महांगियूं थियो आहे, बहिरान पिया थिया आहिनि, माण्हू परेशान आहिनि। मुआशी जेका आहे उहा बहिरान अख़्तियार करे वई आहे। मां तव्हांखे ॿुधायो त हिते आम ख़ल्क़ जेका आहे खैरपुर ज़िले में छड़ो परेशान आहे, पर उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे कुरियत तबिके जी सख़्तु मुतासिर थी वई आहे। जेके माण्हू बवेला मानी जी ॻाल्हि कंदासीं, हिन वक़्तु जेको आहे हिकु वेलो मानी खाइण लाइ बि उहो परेशान आहिनि। हाणे पटाटा जेके आहिनि 70-80 रुपया किलो था मिलनि। आम माण्हू जेको 500 रुपया कमाए बचड़नि लाइ खीर वठे, अटो वठे, खंडु वठे, पती वठे थो त चांहि जो बि ज़रूरी हुजणो हूंदो आहे, त उहो हिकिड़ी शइ वठे थो त ॿी नथो वठी सघे। ऐं दवाऊं तव्हां ॾिसो त केॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि। हिकिड़ो ग़रीब माण्हू त दवाउनि जे लाइ सख़्तु परेशान हुजे थो। ऐं हिते जेका इंतिज़ामी अमलदार आहिनि कंहिं बि क़िस्म जी, मां तव्हांखे ॿुधायो त मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञनि था, उते ॾंढ जे करे को प्राइस लिस्टूं न आहिनि या वधीक अघु वठण जे करे हणनि था, त जीअं वापसि वञनि था त दुकानदार हुन खां भीड़ चवण ते जेको आहे वधीक माण्हुनि मां ई वसूल कंदा। माण्हू वीचारो सख़्तु परेशानियुनि जे वर चढ़ी वियो आहे, सख़्तु जेको आहे महांगाई जी चकीअ में पीड़िजे पियो। किथे बि तव्हां वेंदव, कंहिं बि दुकान ते वेंदव त तव्हांखे रेट लिस्टूं नज़र न ईंदियूं। पंहिंजा अघ बि जेके आहिनि उहे मुक़ररु नज़र ईंदा। खंडु, दालियूं, सभु शयूं जेके आहिनि 100% वधी वियूं आहिनि। पर हिते को बि जेको अमलदार आहे हिन लाइ कुझु करण लाइ तयारु न आहे, किथे वञी विज़िट न पियो करे। नतीजो इहो ई निकितो आहे त दुकानदार तोड़े वापारी जेकॾहिं मथां आम वाइपे जी शयुनि जा अघ जेकॾहिं 50% वधिया त हिन 100% वधाए छॾिया। चवण लाइ का बि जेका आहे कार्रवाई न पई थिए, जंहिंजे करे कुरियत तबिको जेको आहे जेको आहे सो तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ॿ वेला मानी छा हिकु वेलो खाइण लाइ बि तयारु न आहे। बिल्कुलु महिरबानी ख़ादिम, तव्हां सभिनी रिपोर्टर्स जी महिरबानी। बशीर साहब, रिपोर्टर्स जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। वाक़ई बि माण्हू न ग़रीब माण्हू वटि हूंदो त उहा माण्हू पटाटा खाई था छॾियूं, दाल खाई था छॾियूं, इहा सूरत हाल थी आहे। दाऊं पियो अचनि त हिकु ग़रीब माण्हू पटाटा बि नथो वठी सघे। हींअर IMF जे हवाले सां चयो पियो वञे त $1 बिलियन
जनवरी में अचे पियो, सऊदी अरब जे हवाले सां चयो पियो वञे त उहा 3 अरब डॉलर। भला हिन क़िस्म जा जेके कर्ज़ बि वरिता पिया वञनि, सऊदी अरब खां तेल बि वरितो पियो वञे, इन सां कुझु बहितरी नज़र अचे पई त फ्यूचर में कुझु बहितर थींदो या टैक्स अञा वधंदा या अञा वेतर असां परेशानी में घिरंदासीं? अदा तमामु बहितरीनु सुवालु कयो आहे त जेका सऊदी असांखे 3 अरब डॉलर जेको आहे उहो कर्ज़ो न आहे, उहे हुन जा पैसा रिज़र्व में था रखनि जेको आहे सो स्टेट बैंक जे हवाले सां, उहो असांखे जेको आहे सो माना ॾियनि कोन था त बाबा तव्हां जेको आहे सो न उहो न आहे, उहो रिज़र्व में था रखनि। जीअं अॻु में मुंहिंजे ख़्याल में 17 अरब डॉलर आहिनि जेको आहे सो इहो हुन में तेल ओधर ते चए, तेल ओधर में। हाणे उहो जेको तेल ओधर ते थो अचे त हिन टाइम ते आलमी मंडीअ में तेल जा जेके रेट आहिनि उहे घटि थियण वारा आहिनि। ऐं हिन टाइम ते कुझु मुल्कनि जूं बि इहे बि ख़बरूं अचनि पयूं जंहिंमें असांजो जेका हाणे साउथ अफ्रीका उते तेल जा अघ घटि पिया थियनि पर असां लाइ अचनि पिया त घटि में घटि 2 महीना लॻंदा। इहे जेकी तव्हां ॻाल्हि था कयो त मिसाल तेल जा अघ घटिजनि बि था त असां वटि जेके मुख़्तलिफ़ टैक्स एतिरा हूंदा आहिनि त आलमी मार्केट में भले तेल घटिजे पर हिते अञा वधंदो आहे पियो। तव्हां बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां कुझु असां सहमत बि आहियूं, बिल्कुलु इहा शइ थींदी रही आहे हिन टाइम ते। पर असां हिन टाइम ते इहा शइ था चऊं त जेकॾहिं आलमी मंडीअ में तेल जूं क़ीमतूं जेकॾहिं किरनि थियूं पयूं हेठि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां वटि बि करणो खपनि। पर मां सम्झां थो इन खां बाद में जेका हाणे हिन टाइम ते सिनेरियो इंटरनेशनली लेवल ते हिकिड़ी तब्दील पियो थिए ऐं उन में इहा शइ नज़र अचे पई त असां वटि बि पेट्रोल खे पोइ थी सघे थो ओतिरो पेट्रोल घटि न कनि, पर मां सम्झां थो पोइ 10 रुपया या 15 रुपया घटि थींदो ज़रूरु। इहा शइ असांखे नज़र अचे पई, छो आलमी हवाले सां जेके हिन टाइम ते विमर्शन कुझु मुल्क त हिन टाइम ते यार लॻाटनि त जेकॾहिं आलमी मंडी में तेल किरे थो त असां माना 6 महीने जो ज़ख़ाइर पाण वटि रखंदासीं त उन में अंडरस्टूड ॻाल्हि आहे त पाकिस्तान ते बि उनजो इम्पैक्ट पवंदो ऐं उन सां गॾु जेको आहे सो। पर असां वटि वॾे में वॾी हिकिड़ी शइ आहे सर त असां वटि जेका महांगाई आहे हिन टाइम ते उन ते जेसिताईं तव्हां चेक एंड बैलेंस न थींदो तेसिताईं मां सम्झां थो नथी सघंदी। चेक एंड बैलेंस ज़रूरी आहे। जीअं अॼु तव्हांजे रिपोर्टरनि हज़रात बि सभिनी माना इहा ज़िक्र कयो ऐं आउं बि इन ॻाल्हि खे थोरो अॻिते वधिजी आयुसि त हिन टाइम ते सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ इन ते इम्प्लीमेंट कराए ऐं डिप्टी कमिशनरनि खे पाबंद कयो वञे, असिस्टेंट कमिशनरनि खे ऐं मुख़्तियारकारनि खे जेके हेठि आम शइ जूं वाहिपे जूं शयूं आहिनि उन्हनि ते हिकिड़ो मैकेनिज़म जोड़नि ऐं उन में जेको आहे सो आम माण्हू खे लाभ ॾियण जी कोशिशि कनि। तेसिताईं न थी सघंदो। जेकॾहिं ईअं ई रहियो सिस्टम त मां सम्झां थो त आम माण्हू तमामु वॾो भोगींदो ऐं जेका हिन टाइम ते लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे ऐं ख़ासि करे सिंध में उहे मां सम्झां थो जेकॾहिं महांगाई वधे थी मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी नज़र में उहा अञा ख़राबु थी सघे थी। जेके चयो पियो वञे कोरोना जे हवाले सां त दुनिया में कोरोना जे करे सॼी तबाही आई मुआशी तौर ते, हाणे वरी नओं क़िस्म बि अचे पियो त पाण दुनिया त बैलेंस करे पई वञे, असां बैलेंस न पिया कयूं। भला इन जो सबबु नज़र अचे थो त भला जीअं अपोज़िशन चवंदी आहे त वफ़ाक़ी वज़ीर जेके बि आहिनि उहे ना तजुर्बेगार आहिनि, नवां आहिनि, इन सां इन जो बि कुझु आहे? सर मां हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि खे उहो ना तजुर्बेगार जेकॾहिं कंहिं बि पार्टी में रहनि था त पोइ तजुर्बेगार हे सभु जेके बि हिन टाइम ते वफ़ाक़ में जेकॾहिं वेठा आहिनि त उहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि खां जेको आहे सो आयल जेके वफ़ाक़ी गवर्नमेंट में हिन टाइम ते वेठा आहिनि त माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि सां रहिया आहिनि त तजुर्बेकार आहिनि। हाणे असल में शायदि तजुर्बो अञा तजुर्बो हिकिड़ो सिस्टम आहे उन खे हू हलाइनि कोन पिया सघनि। सिधी सी ॻाल्हि आहे हिन टाइम ते उन में फेल थी चुका आहिनि त वफ़ाक़ हुजे या सिंध गवर्नमेंट हुजे या ॿिया सूबा हुजनि उन में जेसिताईं आम माण्हूअ खे लाभ न मिलंदो तेसिताईं मुंहिंजे ख़्याल में सर मां सम्झां थो अमुन अमान जी सूरत हाल हुजे, बुख बदहाली जी सूरत हाल हुजे, कहिड़े बि क़िस्म जी जेका बि पोज़ीशन असां वटि आहे उहो तेसिताईं बहितर न थी सघे जेसिताईं तव्हां इम्प्लीमेंट न कराईंदव। माना तव्हां सम्झो था त आम माण्हू जेको ॾियाड़ी तबिको आहे, ग़रीब तबिको आहे, उन लाइ पैकेजिस अचनि मुख़्तलिफ़ उन लाइ अचनि त जीअं पंहिंजे पेरनि ते बीह सघनि ऐं सब्सिडी ॾियनि, सब्सिडी मिलणु खपे। जीअं मुख़्तलिफ़ हाणे ॾिसो न असां वटि हिन टाइम ते बिजलीअ जा अघ केतिरा बीठा आहिनि वञी जेको आहे सो ऐं IMF जा जेके शर्त था अचनि। हाणे तव्हां मिनी बजट जेका अचे थी पई तव्हां छा था सम्झो मिनी बजट में माण्हुनि जो जेको आहे सो चेल भरी पवंदी आम माण्हूअ जी। मिनी बजट क्या मामूली का ॻाल्हि कोन्हे का जेका हिन टाइम ते अचे पई ऐं मां सम्झां थो हिन टाइम ते जेका मूंखे नज़र अचे जॾहिं त ज़ाहिरी तौर ते इहो चयो थो वञे त मिनी बजट आवाम जे लाइ आहे पर उहे जेके शर्तुनि हेठि आहे त उहो आवाम जे मथां बोझी पवंदो। मूंखे सम्झ में इहा ॻाल्हि नथी अचे। असां नंढा क्लास ऐसी समाजी कारकुन आहियूं ऐं इन सां वाबस्तगी असांजी रही आहे ऐं मुतालियो नंढो कंदा था रहूं पिया पर मूंखे शइ नज़र कोन थी पई। असां उमेद रखूं था सर। महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी बशीर अहमद साहिब जी बि असांजे रिपोर्टर्स जी बि सॼी सिंध मां दाऊं पियूं अचनि। ग़रीब माण्हू ॾियाड़ीदार तबिको उहो परेशान आहे, मथां मिनी बजट आणण जूं ॻाल्हियूं पियूं कयूं वञनि। आवाम जूं उमेदूं आहिनि त जेकी नई बजट ईंदी
उन में कुझु रिलीफ हूंदो असां लाइ। पर सरकार वटि कहिड़ी सोच आहे, कहिड़ा नवां टैक्स आहिनि, IMF जूं कहिड़ियूं शर्तूं आहिनि, उहे सभु साम्हूं रखी करे आवाम जे मथां अञा बोझ वधंदो घटिबो, खोड़ सारा सवाल आहिनि। सॼो समाज उन सवालनि में आहे, ख़ासि तौर उन जे करे सवालनि में आहे त मुआशी जेकी सूरत हाल आहे, ग़रीब तबिको जेको पेट आहे, उहो ग़रीब माण्हू लाइ तमामु वॾो हिकु सुवालु आहे, छो जो जेतिरी पघारूं हुजनि थियूं, जेतिरा ज़रिया आहिनि, उन में उन जी जेकी ख़र्च आहिनि उहो बैलेंस नथो थी सघे। तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, दवाउनि जे अघनि खां वठी साई भाॼी ऐं फ्रूट जे अघनि ताईं हर तरफ़ ॾांहुं महांगाई जूं दाऊं पियूं अचनि। ऐं सवाल वफ़ाक़ सां गॾु सिंध हुकूमत लाइ बि उथे थो त डिप्टी कमिश्नर्स, असिस्टेंट कमिश्नर्स मार्केटुनि में वञनि, उते वञी चेक कनि त जेके हथरादू महांगाई थिए थी, जेके ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था, उनखे बि कंट्रोल करे सघिजे त जीअं समाज में थोरी घणियूं जेके शयूं आहिनि उहे बैलेंस थी सघनि। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।